अस्सलाम वालेकुम दोस्तों, हवेली ड्रामे में छा थियण वारो आहे तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर त ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ॿारनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे ऐं तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम एतिरो वेस्ट कोन था करूं, अचो त ही कहाणी ॿुधूं। दोस्तों सूबेदार मौलादाद पीर सोराब खे चवंदो त ख़लीफ़ तुंहिंजे ॿिन्ही जा काग़ज़ खणी आयो आहे ऐं फ़ैसिले जे मुताबिक़ जेका साईं ॾिने जी छोकिरी खे आई मिल्कियत जेका उनखे हक़ मार में मिली हुई उहे ई काग़ज़ ख़लीफ़ ठाराए मूं वटि खणी आयो आहे ऐं हाणे तूं रुॻो सही हणी ॾे। ऐं पीर सोराब मौलादाद साहब खे चवंदो त हाणे मूंखे करणो रुॻो छा आहे, तूं मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधा। ऐं सूबेदार पीर सोराब खे चवंदो त तव्हांखे रुॻो सही हणणु रुॻो तव्हां असांखे काग़ज़ सही करे ॾियो। ऐं ॿिए पासे पीर सोराब जा माउ ऐं भेण परेशान हूंदा त साबिल खे मां हर हाल में पंहिंजो नुंहुं न बणाईंदुसि ऐं न ई वरी ॾिने खे ज़मीन लिखी ॾींदुसि। तो अहिड़े हिसाब सां पोइ सोराब जी माउ ऐं भेण हिकु तरीक़ो कंदा जंहिंखे साले खे घुराईंदा ऐं साले खे चवंदा उनखे सॼी कहाणी ॿुधाईंदा ऐं उनखे चवंदा त तूं ॾिनो खे राज़ी करे वठिजो, हू असांखे ॾोह ॾंड माफ़ करे छॾे। ईअं करण सां सोराब जी माउ ऐं भेण इहे पकड़िजी पवंदा त पोइ इहे परेशान थी वेंदा। पोइ इहे सोचींदा त असां ग़लति कमु करे वेठा आहियूं। ऐं ॿिए पासे पीर बख़्श खे पंहिंजो भेटरो चवंदो त मूंखे हर हाल में साबिल सां शादी करणी आहे। साबिल मुंहिंजो प्यारु आहे ऐं मुंहिंजो दोस्त आहे, मां उनखे कॾहिं बि नथो छॾे सघां। ऐं पीर बख़्श पंहिंजे भेटरे खे चवंदो त साबिल खे दिलि ऐं दिमाग़ मां कढी छॾ, उहो हींअर पीर सोराब जो थी चुको आहे। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा, ख़ुदा हाफ़िज़।